अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, छा हाल आहे? ठीकु आहियो? अॼु तव्हांखे मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी चिकन ब्रोस्ट जी। ही तव्हां ॾिसो पिया, ही चिकन जा 8 पीसिस आहिनि मूं वटि मीडियम साइज़ जा। मूं इन्हनि खे ही हिकिड़ो थूम जो ॻंढो, हिकिड़ो लीमे जी रस, थूम पीसे, लीमो ऐं लूणु विझी मूं हिनखे तक़रीबन 1.5 कलाक खां मेरिनेशन जे लाइ छॾे ॾिनो। हीअ मेरिनेट थी वियो आहे। अच्छा, लूणु, लीमो ऐं थूम पीठल या हणी हिनखे कंहिं छुरीअ सां या वरी पोइ कांटे सां, फोक कांटा जेके असां खाईंदा आहियूं इन सां तव्हां हिनखे चङी तरह सां चोकियो। हीअ सॼा हिनखे ईअं चुग हणंदो त हीअ उन्हनि में जेको आहे रस सॼी लीमे जी ऐं लूणु जेको आहे उन में जज़्ब थी वेंदो। इहो करण खां पोइ असां हिनखे पहिरियों मैदे में ॿोड़ींदासीं। हीअ मैदो मूं रखियो आहे। इन सां गॾु मां थोरा 1/4 चमचो, चौथों चमचो चांहि वारो ॻाढ़ा मिर्च बि रखिया आहिनि हीअ, ऐं उन सां गॾु ई 1/2 चमचो कारा मिर्च पीठल ऐं हीअ 1/2 कप मैदो आहे। पोइ आहे मैदे में ॿोड़ण खां पोइ असां हिनखे ही बेदो अंडो 2 अंडा मूं फेटे इन्हनि में लूणु मिलाए चङी तरह एतिरो फेटियो जो गज ठही वञे, फेटे रखिया आहिनि। पोइ आहे ब्रेड क्रम्स में असां इनखे रोल कंदासीं। हाणे सभिनी खां पहिरियों असां मैदे में ही ॻाढ़ा मिर्च ऐं कारा मिर्च मिक्स था कयूं। हीअ ईअं चङी तरह मिक्स करिणो आहे जो मिर्च जेके आहिनि उहे ॿिन्ही क़िस्मनि जा हिन में चङी तरह सां मिक्स थी वञे। अच्छा, हाणे जेकॾहिं असां हिननि में हिक हिक खे ॿोड़ियूं था त उन में असांखे हिकु त इलाही टाइम बि लॻे थो, ऐं ॿियो त सभिनी ते इक्वली लॻे या न लॻे उहो मैदो। हीअ मूं हिकिड़ी साफ़ थैली खई आहे। असां हिन में इहो हिकिड़ो बहितरु तरीक़ो आहे बराबरि हिननि ते मैदो हणण जो। हीअ ॾिसो, हिन में मां पहिरियों इहे मिर्चनि ऐं मैदे जो जेको बि असां मिक्सचर ठाहियोसीं उहो हिन में विधो आहे। उनखां पोइ हाणे हिन में विझंदासीं, मैदे खे थोरो फैलायो हथ सां, ऐं सभु बूटियूं जेके बि आहिनि जिन में लीमो ऐं थूम चङी तरह लॻल आहे, लूणु लॻल आहे, इन्हनि खे तव्हां हिन में विझो थैलीअ में विझण खां पोइ तव्हां पाण ॾिसंदव त हिननि ते ॾाढो मज़े सां बराबरि सॼो मैदो जेको आहे लॻी वियो हूंदो। असां हिनखे कंदासीं बंदि ऐं हिनखे में मज़बूत झले, जीअं हीअ जेको आहे खुले न। हाणे हिनखे तव्हां ईअं शेक कयो, लोॾियो चङी तरह, उबतो सुतो आसीरो पासीरो करे तव्हां ॾिसंदव त हीउ मैदो जेको हूंदो हिननि सभिनीनि ते चङी तरह लॻी वेंदो। हीअ ॾिसो, तव्हांखे नज़र ईंदो ई त असांजे सभिनी पीसिस ते बराबरि ई मिर्च ऐं मैदो लॻी विया आहिनि। को बि जेकॾहिं को थोरो घणो रहिजी वियो हूंदो त असां हिननि खे वरी मिक्स करे छॾींदासीं। असां हिननि पीसिस खे हिन थैलीअ में छॾियूं था। हाणे असां हिननि खे हिकु दफ़ो मां हिनखे थोरो वरी फिटे वठां। हाणे तेल जेको आहे मां अॻु में ई तईअ में कढ़ाई में हल्की बाहि ते चाढ़े चुकी आहियां। असां हाणे सभिनी खां पहिरियों हिननि पीसिस खे कढंदासीं पहिरियों। अच्छा, हिननि ॿिन्ही थावनि खे गॾु था रखूं त जो अंडे मां कढी असां हेॾे ब्रेड क्रम्स में विझूं त इहो अंडे जो हेठि किरे न, हारिजे न। हीअ ॾिसो, चङी तरह सां हिनखे असां हिन में विधोसीं। हाणे असां हिनखे चङी तरह ब्रेड क्रम्स में रोल बि कयूं था। हाणे मां तव्हांजे साम्हूं हीअ हिकु हिकु करे ठाहींदी ऐं कढ़ाई में विझंदी वेंदमि, तईअ में विझंदी वेंदमि। पर तव्हां जेकॾहिं चाहियो त वरी हिननि सभिनीनि खे अंडो ऐं ब्रेड क्रम्स हणी रखो ऐं पोइ विझो, तॾहिं बि ठीकु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ ॾिसो था, हीअ असांजो पचणु शुरू थी वियो। असां एतिरा पीसिस विझंदासीं जेतिरा आराम सां हिन तईअ में पूरा अचनि, त घटि में घटि 3 त हिन में अची वेंदा। किचन जो टॉप कॾहिं कॾहिं तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, मूंखे ॾाढी शर्मिंदगी थींदी आहे त हीअ तमामु दागदार आहे। असल में छा आहे त असां रहूं था किराए जे घर में, त इहो एतिरो मूं हिनखे खरड़े साफ़ु करे हिन लाइक़ु कयो आहे जो मां हिते बीही सघां। हिनजी हालति तमामु ख़राबु हुई। सो इनशाला फ़िलहालु असां कुझु मजबूरी आहे जो असां कंहिं मक़सद जे तहत हिते रहूं पिया किराए जे घर में। पोइ इनशाला असां वरी वापसि पंहिंजे घर वेंदासीं त मां पंहिंजो ख़ूबसूरत बुर्ची खानो साफ़ु सुथिरो बि तव्हां सां
ज़रूरु शेयर कंदसि। सो हीउ ॾिसो, हिकिड़े वक़्त में मां हिन में हीअ 3 विझां थी पई, 3 पीसिस चिकन जूं, हे 3 टंगूं आहिनि जेके मां हिन में विझियूं आहिनि। ऐं हीअ तव्हां ॾिसो था त हिन जे मथां चङी तरह सां तेल न अची सघियो आहे, सो थोरो तेल हिननि जे मथां असां हणूं था। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिननि खे पचाइबो हल्की बाहि ते, त जीअं हे अंदरि ताईं पची वञनि। बाहि तेज़ नाहे करणी, बाहि तेज़ कंदव त हीअ ॿाहिरां पची वेंदा, अंदरां ही कचा हूंदा। पोइ जॾहिं तव्हां हिननि खे खोलींदो या टोड़ींदो खाइण जे लाइ त हिननि में अंदरां रत हूंदी। सो बहितर आहे त हिननि खे हल्की हल्की बाहि ते पचायो, आराम सां, तकड़ि न कंदो, ॿाहिरां सड़ी वञनि अंदरां कचा हुजनि त उहो त ज़्यान थी वेंदो, कोई बि न खाईंदो। तंहिंजे करे हाणे हिनखे सब्र सां असां पचण ॾींदासीं। घटि में घटि ही 15 खां 20 मिंट पचंदा। सो हिन जो इंतज़ारु कयूं था।